बिशाह हाला पुलिस जी कामयाब कार्रवाई मोहम्मद हनीफ डाहिरी अगवा केस में फरार टिन जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस खुफ़िया इतलाती ॻोठ सुल्तान सहतो लॻ हिकु जॻह जो घेराव कंदे टिनी फरार जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल जवाबदार हर हिकु बरकत उर्फ़ अली हसन चौहान, प्यार अली उर्फ़ अली हसन चौहान ऐं रसूल बख्श उर्फ़ रसूल चांडियो जिन हुआ। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 2 पिस्टल, हिकु रिवॉल्वर समेत 15 गोलियूं पिणु बरामद कंदे खेनि ATC कोर्ट हैदराबाद रवानो करे छॾियो। इन सिलसिले में SHO हाला अल्ह ॾिनो पंवर ॿुधायो त पकड़ियल जवाबदार मोहम्मद हनीफ डाहिरी जे अगवा केस में फरार थियल हुआ, जिन खे खुफ़िया इतलात ते ॻोठ सुल्तान सहतो लॻ हिकु जॻह में मौजूदगीअ जी इतला ते कार्रवाई कंदे खेनि पकड़ियो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।